जिन असां इस्लाम कोट जी RSC अस्पताल है उते मौजूद आहियूं। अस्पताल में हिकिड़ो अहम वॾो इशू आहे त जेका ट्रांसफार्मर लॻल आहे 25 kV जो ट्रांसफार्मर आहे। उनजे करे अस्पताल जा जेके अहम जेके से वार्ड आहिनि थोरे ॿिया जेको से मशीनूं आहिनि उहे हलनि न पियूं। अस्पताल में काफ़ी जेके मसइला उनजे करे पेश अचनि पिया त 25 kV जो जेको ट्रांसफार्मर आहे उहो अस्पताल खे बहितर नमूने सां न पियो हलाए सघे। हिन वक़्तु IHS आहे पारां इहो 50 kV जो जेको ट्रांसफार्मर आहे उनजो डिमांड जेका नोटिस उहो बि पियारियो वियो आहे। पेमेंट बि जेका से हेस्को खे कई वई आहे। उनजे बावजूद जेका ट्रांसफार्मर लॻे कोन पियो। असां हिन समूरे अस्पताल जे अहम मसइले ते MS मौजूदु आहे पीर गुलाम नबी शाह जिलानी। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू छा चवंदा। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। 2 साल ॾेढ खां असां इहा तकलीफ़ बर्दाश्त करियूं पिया त इहो 25 kV जो ट्रांसफार्मर जेको हो जॾहिं अस्पताल 2 कमरनि ते मुश्तमिल हूंदी उन दौर जो आहे। हींअर अस्पताल तमामु वॾियूं सर्विसिस ॾिए थी। नर्सरी, OT, वार्ड सभु थिया आहिनि। ऐं असां IHS पाकिस्तान खे इहो लिखियोसीं। पहिरीं हेस्को खे असां अप्रोच कयोसीं। हेस्को वारनि असांखे चयो त भई तव्हां पाण इहो परचेस कंदो ऐं डिमांड नोट वग़ैरह जेको आहे सो प्रोसेस करायो। IHS पाकिस्तान असांजी ॻाल्हि ते यकदमि इमीडिएट एक्शन खयो ऐं उन्हनि जेकी बि पेमेंट 50 kV जे ट्रांसफार्मर जी अप्रूवल जे लाइ उहो उन्हनि मिठी मां असां फॉरवर्ड कराए ऐं डिग्री में जेको हेस्को जी ऑफिस आहे उन्हनि ॾे असां पहुचाए छॾियो आहे। बैंक मां चालान जमा करायो ट्रांसफार्मर जी फीस जो। हाणे उन 50 kV खे जेतिरो अर्जेंट बेस ते इहे जेके कंसर्न इदारा आहिनि हेस्को वारा उहो रिलीज़ कंदा, असांखे इहो इंस्टॉल कराए ॾींदा त उहो असांजूं तकलीफ़ूं ऐं मुश्किलातूं घटि थींदियूं। छो त हिन वक़्तु जेके 25 kV जो आहे हिकु त उहो एॾो लोड खणी न पियो सघे। असांजी वैक्सीन खे नुक़सानु पहुचण जो ख़तरो आहे। ॿियो मासूम ॿारड़ा जेके नर्सरी में आहिनि ऐं जेके पेशेंट आहिनि थरपारकर में गर्मी तव्हां ॾिसो पिया तमामु घणी आहे। ऐं उन खां सवाइ जेको आहे सो फ्लक्चुएशन लोड जी एॾी आहे त माने लो वोल्टेज पूरे इस्लाम कोट में हले पियो। शयूं सड़ण जो बि ख़तरो आहे। ऐं तंहिंखां पोइ जेको आहे सो अनशेड्यूल ऐं अनप्लैंड जेका आहे उहा लोड शेडिंग थिए थी। उन करे असांजो जनरेटर या ॿियूं शयूं बैकअप उनखे नथो पूरे पई सघे। इन करे असां गुज़ारिश कंदासीं तव्हांजे तवसुत सां तव्हांजी मीडिया जो तमामु हिकिड़ो सुठो रोल आहे, पॉज़िटिव रोल आहे आवाम जी सहूलियतनि जे लाइ। असां सां तव्हां ॿांह ॿेली थी करे सहकार करे तव्हां हेस्को जी अथॉरिटीज़ खे इहो असांजी अपील पहुचायो त इन केस खे स्पेशल केस खणी अर्जेंट बेस ते IHS पंहिंजी फॉर्मेलिटीज़ ऐं जेके बि कॉडल इशूज़ आहिनि पेमेंट वग़ैरह जमा कराए छॾियूं आहिनि। हेस्को वारा हिन मामले खे एक्सपीडाइट कनि ऐं जल्दी असांखे इहो 50 kV जो ट्रांसफार्मर लॻाए ॾियनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।